इते खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है, इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तैयार आहे। वकील जी सुप्रीम कोर्ट के इहा आगाही। अदालत उम्मीद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़रर करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। आम चूंडूं 90 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडुनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तैयार आहे। वकील सुप्रीम कोर्ट के आगाही ॾिनी, जॾहिं त अदालत उम्मीद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़रर करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो, आम चूंडूं 90 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर का अवांखे आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। आम चूंडनि बाबति 90 ॾींहं में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, आम चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे टे रुकनी बेंच जेका तारीख़ बाबति समाप्त करे पई, ॿुधणी करे पई, उहा मुलतवी कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 11 फरवरी जी तारीख़ ॾिनी वई आहे सुप्रीम कोर्ट खे त 11 फरवरी 2024 ते आम चूंडूं करायूं वेंदियूं। पर कोर्ट तरफ़ां इलेक्शन कमीशन जे वकील खे हिदायत कई वई आहे त चूंडुनि जे हवाले सां सदर सां मुशावरत करी वञे ऐं उन खां पोइ बाज़ाब्ता तारीख़ जो तयन कयो वञे या उनजो ऐलान कयो वञे। हिन हवाले सां बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी करणो आहे। अहिड़ी ज़बानी सुप्रीम कोर्ट खे आगाही त ॾिनी वई आहे, ख़ातिरी बि कराई वई आहे, पर बाज़ाब्ता जॾहिं सदर सां मुशावरत कई वेंदी त उन खां पोइ इलेक्शन कमीशन तर्फ़ां बाज़ाब्ता आम चूंड जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो ऐं उन खां पोइ उनजी टाइम ऐं बाक़ी जेके मामला आहिनि उन में इहो बि शेड्यूल जारी कयो वेंदो त नामज़दगी माना जेके फॉर्म आहिनि माना चूंडुनि जी उमेदवारनि जा उहे कॾहिं जारी थींदा, उनजी जमो करण जी तारीख़ कॾहिं हूंदी, लास्ट आख़िरी तारीख़ कॾहिं थींदी ऐं उनजी छान खां सवाइ ॿिया जेके मरहला आहिनि उहो केसि ताईं मुकमल थींदा। इहो समूरो शेड्यूल बाज़ाब्ता जारी करणो आहे। हाणे इम्कान आहिनि त सुप्रीम कोर्ट जे इन हिदायतनि खां पोइ जल्द खां जल्द इलेक्शन कमीशन तरफ़ां सदर सां राब्तो कयो वेंदो। थी सघे थो त चीफ इलेक्शन कमीशन मुलाक़ात बि करे ऐं उन खां पोइ बाज़ाब्ता तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। ठीक है कुर्बान बलोच, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। सिनासी नवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडुनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तैयार आहे। वकील सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी। सुप्रीम कोर्ट पारां चयो वियो आहे त अदालत उम्मीद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़रर करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। आम चूंडूं 90 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे मुस्लिम लीग नून अॻवान खियलदास कोहिस्तानी साहब सां। खियलदास कोहिस्तानी साहब, अव्हांखे असां भलीकार चऊं था आवाज़ न्यूज़ में। अव्हां छा चवंदा इन हवाले सां? इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾिनी आहे। मुस्लिम लीग नून जो इन हवाले सां छा मौक़िफ़ आहे या छा रद्दअमल आहे अव्हांजो? वॾी महिरबानी, तव्हां आवाज़ थी जी तव्हां मूंखे मौक़िफ़ वरितो। ॻाल्हि इहा आहे त अॼु सुप्रीम कोर्ट में जेको केस हले पियो इलेक्शन वारे हवाले सां, जेको इलेक्शन कमीशन तारीख़ ॾिनी आहे इहा 11 फरवरी जी, मुस्लिम लीग नून इलेक्शन लाइ तयारु आहे। तव्हांखे ख़बर आहे 21 अक्टूबर ते असांजो कायद नवाज़ी साहिबु लाहौर पहुतो, तारीख़ी शानदार इस्तक़बाल कयो ऐं उहो ई ॾींहुं हो असांजी इंतिख़ाबी मुहिम जेकी हुनजो आगाज़ थी चुको। हाणे पार्टी इन खां अॻु में बि
टिकटुनि लाइ पंहिंजे कैंडिडेट खे दरख़्वास्तूं घुराए वठियूं आहिनि, जेको हिन वक़्तु मुस्लिम लीग नून ई पाकिस्तान में जो आहे जमायत जेका अवाम में आहे ऐं जेका उन इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे पार्टी जो उन ते हले पई, ऐं असां सम्झंदा आहियूं ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। सुभाणे ताईं अॼु ताईं जेको बि जेको हुकुम आहे सुप्रीम कोर्ट जो, उन खां पोइ तारीख़ तइ थी वेंदी ऐं मुल्क जेको सो आवाम खे फ़ैसिलो करण लाइ ॾिनो वेंदो त उहो पंहिंजो हिसाब कनि वज़ीर वेंदो हुकूमत खे आवाम खे मैंडेट मिलंदो। अच्छा खेलदास साहब, मां इहो मां खां पुछंदमि त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो इहो चवणु आहे त हाणे कुझु बि थी पए असां तारीख़ बदिलणु न ॾींदासीं। अव्हांखे छा थो लॻे त छा चीफ जस्टिस जी हिन ॻाल्हि ते इलेक्शन कमीशन पूरी तरह सां अमल करे सघंदी? अव्हां हिन हवाले सां छा चवंदव? ॾिसो, इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन ते इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। तारीख़ असां इलेक्शन लाइ तयारु आहियूं। 11 फरवरी तारीख़ अची वई आहे। जेका बि तारीख़ हूंदी असां सम्झूं था इलेक्शन थियणु खपे। मुल्क जे अमूरनि मसइलनि जो हल इलेक्शन जे तरफ़ वञे थो। उन सां ई जेको जेको मुआसी चैलेंज आहिनि, असांखे उमेदु आहे त पाकिस्तान जो अवाम मुस्लिम लीग नून खे कामयाबु कंदो ऐं नवाज़ शरीफ़ साहिब चोथीं दफ़ा वज़ीर आज़म थींदो। इंशाल्लाह 12 फरवरी ते सॼी दुनिया ॾिसंदी। जी खियलदास साहब, इहो पुछणु चाहींदमि त इलेक्शन कमीशन कमिश्नर जेका आहिनि उहे 4 बजे सदर सां उन्हनि जी मुलाक़ात थियणी आहे, जंहिंमें सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते उन्हनि खां मुशावरत कंदा। तारीख़ जे हवाले सां तव्हां छा था सम्झो त छा हिन में का रद्दो बदल थी सघे थी? ॾिसो, जॾहिं असां इलेक्शन एक्ट में तरमीमूं कयूं पिया पार्लियामेंट में, उन वक़्तु बि असांजे कानून जे वज़ीर आज़म अज़ीज़ तारक चयो हो त सदर वटि इख्तियार अॼु बि मौजूदु आहे त उहो तारीख़ ॾेई सघे थो। त हाणे जेको बि सुप्रीम कोर्ट में मामिलो आहे, ॻाल्हि आहे असांखे अॻियां वधणो आहे, उन्हनि पोइ चेन में न आहे पवणो। त उमेदु इहा कयूं था त अॻियां सलाह में थी वेंदो ऐं तारीख़ जेकी आहे 11 फरवरी ते ॾेई। ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी खेलदास कोहिस्तानी साहब आवाज़ टीवी खे टाइम ॾियण जे लाइ। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। वकील जी सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडुनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। वकील सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी। सुप्रीम कोर्ट पारां चयो वियो त अदालत उमेद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़ररु करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। आम चूंडूं 9 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त उमेद कयूं था त इलेक्शन कमीशन सदर तारीख़ मुक़ररु करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। आम चूंडूं 9 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। इन ई हवाले सां असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि पीपी अॻवान निसार खोड़ो साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी नाज़रीन, असांजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे। कोशिशि कंदासीं त राब्तो बहाल करे हिकु भेरो ॿीहर अव्हांखे उन्हनि जो मौक़फ़ वठी सघूं। हिते अव्हांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन पारां मुल्क में आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कयो वियो आहे। 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾिनी वई आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडूं कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे।
सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडुनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। वकील सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी। अदालत उमीद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़ररु करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु हुयो। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडू कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई अदालत खे बाज़ाब्ता ऐलान करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। वकील सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी ते मुल्क में आम चूंडू कराइण जी तारीख़ ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे सदर सां मुशावरत खां पोइ अॼु ई आम चूंडुनि जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 11 फरवरी 2024 ते मुल्क में इलेक्शन कराइण लाइ तयारु आहे। वकील सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी। सुप्रीम कोर्ट जो चवणु हुयो त अदालत उमीद करे थी त इलेक्शन कमीशन ऐं सदर तारीख़ मुक़ररु करे सुभाणे अदालत खे ॿुधाईंदा। आम चूंडू 90 ॾींहनि में कराइण बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई।